बाबा साईं मूसा खान असां सब ठाह करे पो धोखो कयो आहे ऐं उनखे इन धोखे करण जी अहिड़ी त सज़ा ॾिजो जो अॻिते अहिड़ी हरकत करण खां अॻु में 1000 बार सोचे खान सां फिटाइण जो अंजाम छा थींदो आहे। हार मूं इन मूसा खान सां हाणे हिक हिकाणी करणी पवंदी। इन धोखेबाज़ इंसान खे कॾहिं बि माफ़ न करणो, कॾहिं बि न, छो त खान खुरड़ी हिक हणाईंदो आहे, हिक। भला अकबर जो छा थियो खान? चालान करे जेल मोकिलींदुसि। उन खां पोइ वकील सां मूं ॻाल्हाए छॾियो आहे। हिक न त ॿी हाज़ुरीअ ते अकबर ॿाहिरि ईंदो। उन खां पोइ मूसा खान धोखेबाज़ सां अहिड़ो तहशर कंदुसि, गुलाब अहिड़ो तहशर कंदुसि जो सॼी ज़िंदगी वेठो रोईंदो ख़ुदि रोअंदो ऐं दुनिया उनजे मथां खिलंदी। ज़मीदार वॾो निर्जो माण्हू आहे, वॾो निर्जो। जेकॾहिं हिननि जा नक ऐं चप वढींदो त बि पंहिंजी हरकतनि खां बाज़ न ईंदा। हाणे मूं छा सोचियो आहे उनजो अंदाज़ो कंहिंखे बि न हूंदो उनजो अंदाज़ो। त मूं कुझु ॾींहं सब्र कर त अकबर जी ज़मानत कराए वठां। उन खां पोइ मूसा खान सां उहा रांदि खेॾी जेका हिन वक़्त ताईं हू असां सां खेॾंदो आयो आहे। कमु अहिड़ो कबो जो मूसा खान खे कानून जो सहारो बि न मिलंदो। हार मूं इहो खान जो तोसां वाइदो आहे। मूसा खान जी मिट्टी तोखे पलीत करे ॾेखारींदुसि, पलीत, छो त खान खुरड़ी हिक हणाईंदो। न कमाल खान न। बाबा साईं मूंखे इहो मुनासिब नथो लॻे त मायरा ईअं हवेली खां निकिरी बाग़नि में घुमंदी हुते। पुट जेकॾहिं कुझु घड़ियुनि जे लाइ ॿाहिरि वञे थी त कहिड़ी आफ़त अची वई? अदा एतिरो शकी मिज़ाज कॾहिं खां वठी थियो आहीं। शहर में त पाण ॿई गॾु घुमंदा हुआसीं ऐं हिते मुंहिंजे ॿाहिरि निकिरण ते शक थो करें। ही शहर न आहे अदी, ही शहर न आहे। न कमाल खान न चओ पंहिंजी भेण खे। छो बाबा, छो न चवां? कमाल खान असांजे मुसलसिल शिकस्त जो नतीजो तुंहिंजी भेण जो बददुआऊं आहिनि। बाबा साईं कॾहिं खां वठी तव्हां दुआउनि ऐं बददुआउनि ते यकीन करणु शुरू कयो अथव? पुट दुआउनि ऐं बददुआउनि जो ज़िंदगीअ जे मथां वॾो असरु पवे थो। जेकॾहिं माउ ऐं भेण जूं दुआऊं खटंदे न त तूं कॾहिं बि कोसो वाह न ॾिसंदे। हा कमाल खान न चओ मायरा खे, कुझु बि न चओ। असां खां हिन छा घुरियो आहे? बसि पंहिंजनि ख़ुशियुनि ख़ातिर चंद ॾींहंनि जी आज़ादी ते घुरी अथई। पर तव्हां त उहा बि नथा ॾेई सघो। अलाए कॾहिं खां वठी अदा जे दिलि ऐं दिमाग़ ते शक ऐं वहम घर करे वेठो आहे। पहिरियां त अदा ईअं कोन हुयो, जॾहिं खां वठी हिते आयो आहे त बस हाणे बस। बाबा चयो मूं मञियो। अॼु खां पोइ तूं आज़ादु आहीं, पर यादि रखजांइ पंहिंजी आज़ादीअ नशे में एतिरो अॻिते न निकिरी वञजांइ जो सुभाणे तुंहिंजी आज़ादीअ करे असांजी इज़त मथां के छंडा पवनि। बाबा साईं मुंहिंजे करे तव्हांजी इज़त जे मथां के बि छंडा न पवंदा। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, वाइदो। ठीकु आहे। ने मोए डेठ मत अड़जी वई अदी घड़ी खां त किरकिर बंदि कर के कम जूं ॻाल्हियूं त कयूं। छा मां किरकिर थी कयां? तुंहिंजे नसीबनि में इहा लिखियलु आहे त पोइ आउं छा कयां? मुंहिंजा नसीब भला आहिनि, पर जेकर न मुंहिंजे नसीबनि मथां या तूं लत हटाईंदीअ न त मुंहिंजा नसीब भला थी वेंदा। तूं ॻाल्हि कर मूं पंहिंजा पेर मथे कया मतां तुंहिंजो नसीब लत अड़जी न वञे। अदी मूं ख़बर ॿुधी आहे त खैरा चाहे थी त सुणीअ जी हर हाल में शादी थिए। हा पोइ मां छा थी करे सघां?
खेरा मजूअ जे ज़िद में अची इहो कमु करे थी ऐं खेरा अहिड़े माण्हू जे तलाश में आहे जेको मजूअ सां मुंहुं ॾे। ए ॻाल्हि त ॿुधा त तोखे को अहिड़ो माण्हू सुझे थो जेको इन मजू सां टकर खाए? सुजे शादी सुजे शा मां पाण आहियां पाण, मां मजूअ सां टकर खाईंदुसि। छा मजू सां ई तूं टकर खाईंदे? वाह दावा। छो मां मजूअ सां टकर न खाई सघंदुमि छा? हा छो न, तुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि कजे। पोइ यदि वारो कर, तूं सोनीअ सां मुंहिंजो रिश्तो कराए अच, बाक़ी मजूअ सां मुंहुं मां पाण ई ॾींदुसि। भले भले साईं, तूं अहिड़ो मुड़ुस माण्हू थी वई जो इन मजू खे तूं मुंहुं ॾींदे। हा दी हा, मजूअ सां मां पाण मुंहुं ॾींदुसि। जेकॾहिं मजू वरी हिन ॻोठ में पेर रखी वियो न त मां पंहिंजा छह पर कुड़ाए छॾींदुसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। एॾी हिम्मत रखी थो न, पोइ त पा तो जहिड़े दिलेर जो कदुर त करणो पवंदो। अदी कदुर ई त न आहे न। मां खैरा सां मिली ऐं तुंहिंजी ॻाल्हि करे ॾिसांसि थी। भला पोइ मां कॾहिं अचां? बसि घर जो कमकार करे वठां, पोइ वञा थी खैरा वटि, वञी ॻाल्हि कयांसि थी, पोइ सुभाणे अची वर्दी वठी वञिजे। अदी कोशिशि कंदीअ न त कमु थी वेंदो। चयमि न वञा थी, अलाह कंदो तुंहिंजो कमु थी वेंदो। अची मूंखां पुछजांइ। सागाला हाकिम खान सागाला ॾाढो परेशान तो ॾिसजे। वारिस खान, मूंखे त का ॻाल्हि सम्झ में अचे ई कोन थी, का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। दादा वॾो आयो बि सही ऐं बग़ैर ॻाल्हियुनि जे हली वियो। ॻाल्हि सम्झ में अचे ई कोन थी। हाकिम खान, थी सघे थो तुंहिंजो सख़्तु ॻाल्हाइणु अदा वॾे खे ॾुखियो लॻो हुजे। ईअं बि थी सघे थो त धोखे जे इरादे सां आयो हुजे ऐं मूंखे फासाइण पियो चाहे। ऐं जॾहिं ख़बर पियसि त मां हुनजे धोखे में न ईंदुसि त बग़ैर ॻाल्हियुनि जे हली वियो हुजे। हाकिम खान, वॾे जी दिलि में तो लाइ लख नफ़रतूं हुजनि, पर यार धोखे सां कॾहिं बि तोखे कोन फासाईंदो। हा वारिस खान, अदा वॾो धोखो कॾहिं बि न कंदो, सिधी गोली हलाईंदो, पर धोखो कॾहिं बि न कंदो। जॾहिं इहा ख़बर बि अथी, पोइ बि तूं वॾे मथां शक थो करीं? वारिस खान, मां शक नथो कयां, मां परेशान आहियां। अदा वॾो आयो बि सही ऐं बग़ैर ॻाल्हियुनि जे हली वियो, आख़िर छो? हाकिम खान, जेकॾहिं तूं चवीं त मां वॾे सां हिकु चकर ॿीहर मिली अचां। ठीकु आहे वारिस खान, सुभाणे सां ई निकितो हलियो वञ ऐं अदा वॾे सां मिली अच। जे अदा वॾो मूंखे सम्झी वियो आहे त मां बि ठा हलाए राज़ी आहियां। जेकर हुनखे पंहिंजी ग़लती जो अहसासु थियो आहे त मां वेंदुसि। हाकिम खान, मां वेंदुसि। मां सुभाणे वॾे सां मिली ईंदुसि। तूं वे अदी मूंखे ख़ौफ़ आहे त दिलावर खान जी दिलि हाकिम खान ऐं सोनी मथां मेड़ थी चुकी आहे ऐं मूंखे ख़ौफ़ आहे त इहा समूरी मिल्कियत उन्हनि जे नाले न करे छॾे। न सोढा न, मां दिलावर खान खे ईअं कॾहिं बि न करणु ॾींदसि। अदी तूं दिलावर खान खे रोके नथी सघे, नथी रोके सघे दिलावर खान खे तूं। अदा, तूं छा सोचियो आहे? अदी दिलावर खे मञाइणो पवंदी। मां सोनी सां शादी करण लाइ तयारु आहियां ऐं तूं बि कोशिशि कर त हाकिम ऐं दिलावर खान जे ठाह खां पहिरियां मुंहिंजी ऐं सोनीअ जी शादी थी वञे। जेकर तूं पहिरियां ईअं ज़िद न करे हा ऐं पंहिंजो राज़ पोइ ॾेखारे हा न त अॼु असां ईअं परेशान न हुजऊं हा। अदी अञा बि वक़्तु वियो नाहे वक़्तु वियो अञा बि। न अदा न, हाणे दिलावर खान खे राज़ी करणु ॾाढो मुश्किल आहे, ॾाढो मुश्किल आहे। छा इन जे कारण जो दिलावर खे असां मथां शक आहे त असां सोनीअ खे मारे विझंदासीं? इन ये शक दूर करण जे लाइ मां दिलावर खान खे कसम ॾियण लाइ तयारु आहियां। त पोइ छा तूं सोनीअ खे मारण वारो इरादो मटाए छॾींदे? अदी सोनीअ जो मरणु लाज़मी नाहे। जेकॾहिं पंहिंजी इज़त बचाइणी आहे त इहो क़दम खणणो पवंदो। जे असां ईअं न कयो ऐं हाकिम खान हिते अची वियो
त सभ खां पहिरियां सोनीअ खे सची कराइण वारो कमु कंदो। पोइ ख़बर थी त उन खां पोइ असां ॿिन्ही जो अंजाम छा थींदो। कोन मञींदो दिलावर खान, कोन मञींदो। कोशिश करे ॾिस अदी, मूंखे पूरो यकीन आहे। न दान, हाणे दिलावर खान असांजे मथां इन ॻाल्हि ते कॾहिं बि एतबार न कंदो। दिलावर खे एतबार ॾियणो पवंदो। दिलावर खे एतबार कीअं बि करे अदी। जेकॾहिं ईअं न थियो न त तूं ऐं असां अहिड़ो त हितां रुसवा थी निकिरंदासीं जो सालनि ताईं कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ु न रहंदासीं। इन्हीअ जे करे सभु कमु पासे ते रखी पहिरियों कमु इहो कर। मां बि तोसां गॾु आहियां, हर हाल में गॾु आहियां, दिलावर खान खे राज़ी करण लाइ। जेकॾहिं असांखे पंहिंजी इज़त बचाइणी आहे त बाबा साईं, हाणे त असांजे ख़ौफ़ खां इहो लालू ज़मीन ते निकिरंदो ई न बाबा। ठीक तो दे रहो, पर मूसा खान जे ख़ौफ़ खां ज़मीनुनि ते चक्कर ज़रूर हलंदो। लालूअ जो छा सोचो अथव? गुलाब जेका हिननि रमुअ सां कई आहे न, उन खां टीण चवण पंजूण ते हिन लालूअ सां कंदासीं। हिन लालूअ खे ॿधी खणी रमुअ जे हवाले कंदासीं। पोइ रमुअ जी मर्ज़ी आहे त उन सां जीअं वणेसि तीअं दिलि सां तातियूं करे। बाबा साईं, जेकर न अहिड़ी महिरबानी कयो पोइ त बाबा साईं वाह थी वेंदी, वाह। घबराए न रमो, घबराए न। जंहिं ॾींहुं इहो लालू हथ आयो न, ॿधी तुंहिंजे हवाले कंदासीं। उन खां पोइ इन लालूअ खे असांजे कहर खां केर बि बचाए न सघंदो, केर बि न। छो त खान खुरड़ी हिक हणाईंदो आहे, हिक। सियाणनि सच चयो आहे, विढ़नि सां न पटजनि ॿूढ़ा। खानूअ जे मूसा खान जे झेड़े में मां छो विच में पीसजां? हाणे जो हाणे वञी तो मूसा खान सां हिसाब कयां। न बा मां हिते कोन रहंदुसि, खां अटे वांगुरु पी छॾ न। समझा थो त ही वधीक असांखे पिनण जहिड़ो कंदो। बस हाणे बस, फ़कीर साईं शान में गुस्ताखी न कर त हाणे सभु संधन साड़े छॾई। नया समूरा संद सड़ियल आहिनि, हिनखे मां छा साड़ींदुसि? खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। फ़कीर साईं चई जाई थो पियो, जॾहिं अॻई संद सड़ियल हुजनि उनखे मंत्र छा कंदा? अदी मां त फ़कीर साईं जी इज़त कयां थो, पर जंहिं वक़्तु तुंहिंजो दिमाग़ फिरंदो पोइ हिन जो हशर छा थींदो? छा थो चए न भागू? पोइ त ख़ुदा ई ख़ैर करे हिन जे सिर ॾांहुं। बस हाणे बस, वधीक ज़बान हणी कंहिंजो दिमाग़ ख़राब न कर कंहिंजो दिमाग़ ख़राब। मुंहिंजी सची मुर्दियाणी जेसीं ताईं हिन घर में आहे, मुंहिंजा के बि टोणा फेणा असर न कंदा। हाँ न कंदा। अदा उथो उथो, वञी ॿाहिरां चक्कर हणी अचो। जेसीं ताईं फ़कीर साईं पढ़े हितां जी नहूसत सॼी ख़तम करे। ओ अदा, जेकॾहिं तूं इहो मथो हणंदो रहे न त जेको कमु फ़कीर साईं हिकिड़े ॾींहं में कंदो उहो महीने में बि पूरो कोन करे सघंदो। हाणे उथी माला तो वञी ॿाहिरां चक्कर हणी अचो। उथ माला तो निकिरी वञ त मां पंहिंजो कमु कयां। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। फ़कीर साईं तव्हां पंहिंजो मंत्र शुरू कयो, मां हिनखे पाण ई थी घर खां ॿाहिरि कढां। तव्हां राति ॾींहं करे हिमत करे वठो, हिन घर जी का नहूसत कढी ॾियो। बाबा साईं, जेकॾहिं मूंखां का बि ग़लती थी वई आहे त मां माफ़ी वठण लाइ तयारु आहियां।
हाणे तू भले असां को कसम वठ, असां सोने के कोई भी नुकसान न पहुंचाईंदासीं। बाबा साईं, जेकॾहिं तव्हां सोनीअ लाइ परेशान आहियो त पोइ मां सोनी सां शादी करण लाइ तयारु आहियां। न सोडा न कॾहिं मिलिया इहा ॻाल्हि वरी न कजां। सोनीअ जे पेट में हाकिम खान जो ॿारु आहे ऐं सोनीअ सां निकाह बि हाकिम खान खे करणो पवंदो। हाकिम खान खे हाकिम खान कॾहिं भी सोने के कबूल न कंदो। मां सोडे के राज़ी करे छॾियो आहे। वधीक हालात ख़राब थियण को बहितर इहो ई आहे त तव्हां इहो कदम खणी छॾियो। बाबा साईं, हाकिम खान बि ओसि ताईं राज़ी थी न ईंदो जेसीं ताईं सोनीअ जो कंहिंसां निकाह न थींदो। सोडा सोनीअ जो ॿिए सां निकाह कराए मां इहो अघूर पाप करणु नथो चाहियां। सोनीअ खे हुन जो हक़ ज़रूर ॾियारींदुसि, ज़रूर। दिलावर कुछ सोच, पराईअ छोकिरीअ जे करे पंहिंजे भाउ खे दरबदर करे छॾियो थी। सकीना, इहा ॻाल्हि तूं पई करीं? छा तो हाकिम खान खे पंहिंजी भेण जो खून माफ़ करे छॾियो? मूंखां त मुंहिंजी भेण जो दर्द कॾहिं बि न विसरंदो। इहो दर्द ज़िंदगी भर मुंहिंजे दिलि जे मथां ई रहंदो। पर पोइ बि मां हिन घर जे ख़ुशियुनि खे पंहिंजे ॾुख खां वधीक तरजीह थी ॾियां। हा बाबा साईं, असां नथा चाहियूं त हिन घर जूं ख़ुशियूं मातम में मटिजी वञनि। जेको थियो असां उहो सभु कुझु हिन दिलि में दफ़न करणु था चाहियूं। सोनीअ सां मां शादी करण लाइ तयारु आहियां। हाकिम खान जो जितां रिश्तो थियो आहे उते ई शादी करायोसि। हा दिलावर, अजाए ग़म पालण खां बहितर इहो ई आहे त असां सभु गॾिजी हिन हवेलीअ खे ख़ुशियुनि सां आबाद करे छॾियूं। हा बाबा साईं, गमनि पोयां लॻी घणो ई कुझु विञाए वेठा आहियूं। हाणे ख़ुशियुनि पोयां लॻी कुझु हासिल करे वठिजे। मूंखे त यकीन ई नथो अचे तव्हां में जल्दी को एॾो बदलाव ईंदो। मूंखे त ईअं थो लॻे मां ॼण को ख़्वाब ॾिसंदो हुजां। ही हक़ीक़त आहे। सोनीअ खे तव्हां हिते वठी अचो। पहिरियों सोनी ऐं सोडे जो निकाह त करायूं, पोइ तव्हां हाकिम खे राज़ी करे वठी अचो। सोनी सोडे सां कॾहिं बि निकाह न कंदी, कॾहिं बि न। बाबा साईं, तव्हां सोनीअ खे वापसि वठी अचो। सोनीअ खे राज़ी करणु मुंहिंजो ऐं अदीअ जो कमु आहे। हा दिलावर, हिन हवेली जी ख़ुशियुनि जे ख़ातिर मां सोनीअ खे राज़ी करे वठंदमि। राज़ी पहिरीं मां सां मिली हुन जो रायो वठां, पोइ मां तव्हां सां सोनीअ खे मिलाईंदुसि। जे खणी सोनी हाकिम जे तरफ़ राज़पो बि ॾेखारींदी त हाकिम कॾहिं बि सोनीअ खे क़बूल न कंदो। पोइ छा हाकिम खे तव्हां हिते कॾहिं बि अचण न ॾींदो? तव्हां में बदलाव आयो सकीना, मूंखे ख़ुशी थी। हाणे मूंखे छा करणो आहे ऐं हिन हवेली जी ख़ुशियुनि खे कीअं मोटाइणो आहे इहो तूं मूं ते छॾे ॾे। मूं ते
ज़िंदगीअ जे कहिड़े मोड़ ते अची पहुती आहियां। समूरा ख्वाब अधूरा रहिजी विया। छा सोचियो हुयमि ऐं छा थी वियो। जेकर इन ई अदाए बाबा जे ज़िद अॻियां झुकंदी रहियसि त अच्छा वार त हिन हवेलीअ में ई थी वेंदा। जेकॾहिं मूंखे सती जती थी ज़िंदगी गुज़ारणी आहे त पोइ अदाए बाबा जी हा में हा मिलाइणी पवंदी। ऐं जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ जो सोचणो आहे त पोइ मूंखे को न को क़दम खणणो पवंदो। हिन हवेलीअ खे अलविदा चई हितां निकिरणो पवंदो। न मायरा न, जेकॾहिं इहो क़दम खणंदमि त अदाए बाबा पूरे इलाइक़े में बाहि ॿारे छॾींदा। बाहि उन्हनि खां मां कॾहिं बि लिकी कान सघंदसि। पोइ जेकॾहिं मूंखे वापसि मोटायूं त उन ॾींहुं मुंहिंजी क़बर खोटे मूंखे जीअरो पूरे छॾींदा। जीअरो हाणे कयां त छा कयां। अदाए बाबा जे ज़िद अॻियां क़ुर्बान थी वञा या पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो सोचां। अदाए बाबा सां आख़िरी चकर ॻाल्हाए ॾिसां थी। जेकॾहिं उन्हनि मुंहिंजी मर्ज़ी रखी छा चवां अदाए बाबा खे त मुंहिंजी कहिड़ी मर्ज़ी आहे। न मायरा न, जेकॾहिं तोखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी आहे त पोइ हिन हवेली खे अलविदा चई हितां निकिरणो पवंदो। हा, हितां निकिरणो पवंदो। हा, मां इहो क़दम ज़रूरु खणंदसि, ज़रूरु।